सिंध हाई कोर्ट इंटर बोर्ड सखर जे चेयरमैन के उहदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾिना तव्हांजी मुलाज़मत वारो मुद्दो पूरो थी वियो त हाणे बोर्ड जी जान छॾियो। अदालत हिदायत कई त इंटर बोर्ड जे चेयरमैन ख़िलाफ़ जांच जारी रखी वञे। सिंध हाई कोर्ट चयो त अव्हांखे 2 सालनि लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो वियो हुयो। छा हमेशह लाइ रहणु चाहियो था? अहम ख़बर ही अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट इंटर बोर्ड सखर जे चेयरमैन खे उहदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾिना तव्हांजी मुलाज़मत वारो मुद्दो पूरो थी वियो। हाणे बोर्ड जी जान छॾियो। अदालत हिदायत कई त इंटर बोर्ड जे चेयरमैन ख़िलाफ़ जांच जारी रखी वञे। सिंध हाई कोर्ट चयो त अव्हांखे 2 सालनि लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो वियो हुयो। छा हमेशह लाइ रहणु चाहियो था? सिंध हाई कोर्ट इंटर बोर्ड सखर जे चेयरमैन खे उहदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾिना तव्हांजी मुलाज़मत वारो मुद्दो पूरो थी वियो। हाणे बोर्ड जी जान छॾियो। अदालत हिदायत कई त इंटर बोर्ड जे चेयरमैन ख़िलाफ़ जांच जारी रखी वञे। सिंध हाई कोर्ट चयो त अव्हांखे 2 सालनि लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो वियो हुयो। छा हमेशह लाइ रहणु चाहियो था? सिंध हाई कोर्ट इंटर बोर्ड सखर जे चेयरमैन खे उहदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾिना तव्हांजी मुलाज़मत वारो मुद्दो पूरो थी वियो त हाणे बोर्ड जी जान छॾियो। अदालत हिदायत कई त इंटर बोर्ड जे चेयरमैन ख़िलाफ़ जांच जारी रखी वञे। सिंध हाई कोर्ट चयो त अव्हांखे 2 सालनि लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो वियो हुयो। छा हमेशह लाइ रहणु चाहियो था? इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। सिकंदर, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? हाई कोर्ट जेको आहे त चेयरमैन इंटर बोर्ड सखर खे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत चयो आहे त अव्हांजी मुदत पूरी थी वई आहे। हाणे बोर्ड जी जान छॾी। सिंध हाई कोर्ट जी बेंच आहे जस्टिस इक़बाल अहमद कलोड़ ते ॿधल। सिंध हाई कोर्ट अख़्तियारनि खे हिदायत कई आहे त कानून मूजिबि बोर्ड ऑफ इंटरमीडिएट सखर जे चेयरमैन ख़िलाफ़ जांच जेकी आहे उहा जारी रखी वञे। अदालत में एंटी करप्शन इंक्वायरीज़ एंड इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ चेयरमैन इंटर बोर्ड सखर रफ़ीक अहमद जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान अदालत में सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड, चेयरमैन इंटर बोर्ड सखर ऐं ॿिया अमलदार जेके आहिनि त उहे पेश थिया। ॿुधणी दौरान अदालत चयो त इंटरमीडिएट बोर्ड सखर जे चेयरमैन खे 2 सालनि लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयो वियो हो। अदालत चयो त छा तव्हां हमेशह लाइ बोर्ड सां ॻंढियल रहणु चाहियो था? अदालत इंटर बोर्ड जे चेयरमैन खे चयो त हाणे अव्हां जान छॾियो। जस्टिस इक़बाल अहमद कलोड़े रिमार्क्स ॾिना त हिते सिर्फ़ु करप्शन करण लाइ वेठा आहिनि। असांखे ख़बर न आहे त इहे क़ौम जी कहिड़ी ख़िदमत करे रहिया आहिनि। जस्टिस इक़बाल अहमद कलोड़े ॿुधणी दौरान इहो बि चयो त छा हाल थियो आहे तालीम जो, तालीमी निज़ाम जो हिते हिन वक़्तु कहिड़ो हाल आहे। तालीमी निज़ाम जेको आहे त तबाह थी चुको आहे। असांखे ख़बर आहे त एजेंट कीअं अचनि था ऐं ॿारनि खे ॿुधाइनि था त इहे कहिड़ो ग्रेड वठणु चाहिनि था। ॿारनि खे पैसनि लाइ ग्रेड ॾिना वेंदा आहिनि ऐं असां इहो सभु ॼाणूं था। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे ॿुधायो त दरख़्वास्त गुज़ार ख़िलाफ़ गैर क़ानूनी जांच कई पई वञे। अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं तव्हां केस हलाइणु चाहियो था त पहिरें कमिश्नर सखर खे जांच करण जी हिदायत कंदासीं। उन बाबति जांच कई वेंदी त पोइ दरख़्वास्त ॾींदड़ वटि केतिरी मिल्कियत हुई ऐं हाणे केतिरी मिल्कियत आहे। दरख़्वास्त गुज़ार खे 2 सालनि लाइ मुक़ररु कयो वियो हो पर 2 साल मुकमल थी विया आहिनि। बोर्ड खे संदसि इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। यूनिवर्सिटी एंड बोर्ड जे वकील जेको आहे त उन चयो त क़ाइम मक़ाम सूबाई हुकूमत नए भर्ती थियण जो हुकुम ॾिनो हुयो चेयरमैन जो, जंहिंमें सरकारी वकील चयो त इंटरमीडिएट बोर्ड जे चेयरमैन जो मुद्दो 2 साल थी विया आहिनि ऐं ख़तमु थी वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जेको आहे त चयो त इंक्वायरी जेकी हलंदड़ आहे उहा वापसि वठी वञे। अदालत चयो त इंक्वायरी जेकी आहे त उहा जारी रहंदी। जी ठीकु आहे सिकंदर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।